ओम शांति। अॼु मिठा मिठा शे बाबा ब्रह्माचंद द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों चवंदा आहिनि, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। तव्हां आत्मा, मां तव्हांजो बाप आहियां। आत्माउनि खे पावन ठाहिण लाइ आयो आहियां। शिव जी ॾाढे समय खां तव्हां सभु आत्मायूं मूंखे सॾिबा करो न, कि हे पतित पावन अचो, असांखे अची करे पावन ठाहियो। त पाप आत्माउनि खे पावन ठाहिण हिकु पतित पावन निराकार परमपिता परमात्मा जो ही कमु आहे। मनुष्य आत्मा स्कूल में पढ़ाई आदि कंदी आहे छो? शरीर निर्वाह हले, ताकि सुठी पढ़ाई लिखाई करे कमाई करूं, शरीर जी पालना करे सघूं। हिते भगवान वेही करे आत्माउनि खे पढ़ाए थो। ये आत्मा खे पढ़ाए थो, हिन सां आत्मा जी कमाई थी। छो जी आत्माउनि खे हाणे नर्क खां स्वर्ग वञिणो आहे। शरीर त इहो जन्म, पोइ ॿिए जन्म में ॿियो शरीर मिलंदो आहे, लेकिन आत्मा सुठा कर्म करे वेंदी त उहो सुठा कर्म कमाई जे रूप में, धन जे रूप में हुनखे सतयुगी दुनिया में ओतिरो धन मिलंदो। अर्थात हाणे जेतिरा पाण सुठा कर्म कंदासीं, परमात्मा जीअं पाण खे कर्म करणु सिखाए थो, जीअं सोचणु, ॻाल्हाइणु, उथणी वेहणी सिखाए थो, जेतिरी सुठी पाण हिते सिखंदासीं ओतिरो पाण खे हुते उच्च पद मिलंदो। इहो आहे सचो सचो सत्संग। सत्संग अर्थात सचे जो संग। सत्संग जो इहो मतिलबु हूंदो आहे सचे जो संग करणु। दुनिया में त कोई सचो संग आहे न, छो जी सिवाय परमात्मा जे ॿियो कोई कंहिंजो बि संग सचो न हूंदो आहे। छो जी सभी आत्माउनि खे पावन खां पतित थियणो ई पवंदो आहे न। सभी मनुष्य शरीरनि में आहिनि त उन्हनि खां कुझु न कुझु ग़लती त थींदी हूंदी। भल दुनिया में सुठा माण्हू बि आहिनि, लेकिन कॾहिं न कॾहिं त दुनिया उन्हनि खां बि ग़लती त थींदी न। हुननि जो शरीर त विकार सां पैदा थियल आहे न। त सचो सचो संग हिकु परमात्मा जो आहे। पूरे 5000 साल में हिकु ई बार इहो सचो सचो सत्संग लॻंदो आहे, जॾहिं परमात्मा सृष्टि ते अची करे पाण खे सची ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। चवंदा आहिनि न, भॻवानु सचो आहे, भॻवान जे सिवाय कोई सचो न आहे। ॾिसो कोई सच ॻाल्हाईंदो आहे त चवंदा आहिनि न, इहो त भॻवानु आहे, ॾिसो केॾो सच थो ॻाल्हाए। छो जी भॻवान जी विशेषता आहे, उहो सभु कुझु सच ॿुधाईंदो आहे न। दुनिया में पाण खे अञा ताईं इहो कंहिं बि न ॿुधायो कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो शरीर आहे। तव्हांजी आत्मा ते ई पाप कर्मनि जो लेप शेप चढ़े थो। तव्हांजे बुरे कर्मनि जे कारण ई तव्हां दुखी थिया आहियो। त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करे पंहिंजे पाप कर्मनि सां मुक्त थियो। बाबा केॾी सारी पाण खे ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे न, सची सची ॻाल्हियूं ॿुधाइण वारो परमात्मा ई आहे। त इहो आहे सचो सचो सत जो संग। हुन सचे जे संग में रहंदव त तव्हां सभु आत्मायूं बि सचियूं थी वेंदियूं। ॾिसो चईंदा आहियूं सत्यनारायण, हाणे नारायण बि झूठो थियो हुयो छो जो सत्यनारायण जी कथा थी आहे। सतयुग चवंदा आहिनि, सचो युग। हिन कलयुगी दुनिया खे झूठो युग छो चवंदा आहिनि? छो जी हिते कूड़ियूं ई कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि न। आत्मा जेकी संपूर्ण निर्विकारी हुई, शांत, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्ति स्वरूप हुई, उहा आत्मा ई हाणे विकारनि जे वश थी करे कूड़ी थी आहे न। ये आत्मा जो संस्कार थोरी आहिनि विकार में वञणु। त परमात्मा हाणे अची करे आत्मा खे यथार्थ सची पहचान थो ॾे, जे पहचान सां पाण सभु आत्मायूं सचियूं थी थियूं। त नारायण जी आत्मा बि पुनर्जन्म वठी वठी करे हाणे कलयुग जे अंत में ई त आहे। उहो बि कलयुग में अंत में अची करे पुनर्जन्म वठी वठी करे विकारनि जे वश कूड़ी थी आहे न। तॾहिं त परमात्मा हुनखे सचो ज्ञान ॾाई करे सत्य नारायण थो ठाहे, सचो नारायण थो ठाहे न। हिन करे त पाण हर महीने में हिकु बार कथा कंदा आहियूं सत्यनारायण जी। लेकिन अञा ताईं पाण ठहियासीं सत्य, हिकु नारायण ई सत्य थोरी ठहियो आहे। हुनजी राजधानी में जेको हूंदो उहो सभु हाणे कूड़ा ठहिया आहिनि। सभी परमात्मा खां ज्ञान वठी करे सचा था ठहिनि। त बाबा चए थो, मां तव्हांखे हाणे सची सची सत्यनारायण जी कथा ॿुधाइण आयो आहियां, जंहिंसां तव्हां आत्मा ई सचियूं थी वेंदा ऐं पोइ सत्युग में सच्ची नारायण जे राज्य में राज्य कंदव। हुते तव्हांजो जीवन ॾाढो सुख शांतिमय थी वेंदो।
हाणे मां तव्हां सभिनि खे पुरुषारथ कराइण आयो आहियां। दुनिया त अञा ताईं मूंखे पुकारे थी कि हे दुख हरता सुख करता अचो, हे पतितनि खे पावन ठाहिण वारो अचो। ऐं मां तव्हांखे हाणे पावन ठाहिण जो रास्तो थो ॿुधायां। तव्हां पावन ठहो था मूंखे यादि करे, मुंहिंजो ज्ञान ॿुधी करे तव्हां सुख जी राह ते हली करे सुख ठहो था न सुखी। ऐं बाक़ी दुनिया वारा जेके मूंखे न पहचानंदा आहिनि उहे अञा ताईं मूंखे सॾ ई था करनि। ॾिसो, हिन दुनिया में तव्हांखे चैन त थोरो बि न मिली सघंदो आहे। मां ई ईंदो आहे तव्हांखे हिन दुनिया में सुख शांती ऐं चैन सां जीवन कीअं जीऊं हुनजी राह ॿुधाईंदा आहिनि। इहो आहे विषय सागर, कलयुग खे विषय जो सागर चई। छो जी हर जगह कूड़ ई कूड़ आहे, कड़ाहट ई कड़ाहट आहे, सभु दुखी दुखी आहिनि, भ्रष्टाचार सां पैदा थियण वारा आहिनि न। हिन करे आत्मा बाप खे सॾु आहे, हे मुंहिंजा बाबा हाणे अचो असांखे पावन ठाहियो। गंगा सनानु कंदे कंदे त असां पावन ठहियासीं न। हाणे परमात्मा बाप असांखे अची करे पावन ठाहिण आयो आहे। त घड़ी घड़ी यादि करिणो आहे कि मूंखे परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे पावन ठाहिणो आहे। विशिष्ट जन्मनि जा पापनि जा बोझ जेके मुंहिंजी आत्मा ते लॻल आहिनि उहे मूंखे परमात्मा जी यादि सां चुक्तू करणा आहिनि। सजा खाई करे या बीमार थी करे या दुख भोगी करे मूंखे चुक्तू न करणो। परमात्मा बाप चए थो कि तव्हां मूंखे यादि करे पंहिंजे विशिष्ट जन्मनि जा हिसाब किताब चुक्तू करे सघंदो आहे। केॾी सहज पाण खे उपाय थो ॿुधाए न। दुनिया केतिरी सजा थी खाए, अंत समय केॾी सजा मिलंदी आहे न। ऐं हाणे पाण बाप जा ॿार बाप खे यादि करे जन जन्मांतर जे पापनि खां मुक्त था थियूं। ख़ासि भारतवासी आम सां सभी दुनिया वारनि जे लाइ बाबा इहे ज्ञान थो थिए। ॾिसो, सभु धर्म वारनि खे पंहिंजे पंहिंजे शास्त्र जे बारे में पतो आहे न, लेकिन हिकु देवी देवता धर्म वारा जेका भारतवासी आहिनि उहे ई पंहिंजे न धर्म खे ॼाणंदा आहिनि न पंहिंजे शास्त्र खे ॼाणंदा आहिनि। भारतवासी असुल में आहिनि आदि सनातन देवी देवता धर्म जा, लेकिन पंहिंजे पाण खे कहिड़े धर्म जा चईंदा आहिनि? हिंदू धर्म जा। हिंदुस्तान त रहण जी जॻह आहे न। हिंदुस्तान वारे रहण में कोई हिंदू धर्म वारा थोरी थी विया। ॾिसो, अमेरिका वारा चईंदा असां अमेरिकन आहियूं, रशियन आहियूं, लेकिन धर्म त हुनजो क्रिश्चन अथनि न। त उहे ई पाण जेका भारत में रहंदा आहिनि पंहिंजो धर्म आदि सनातन देवी देवता धर्म जा आहियूं पाण, लेकिन पाण पंहिंजे धर्मनि जे रीति रस्म खे पालन नथा करूं, बल्कि पूजा देवी देवताउनि खे था करूं। उन्हनि खे उन शुद्धता सां सनानु आदि करायूं था, मूर्तियुनि खे एॾी साफ़ सुथरी जॻह रखूं था, ऐं उन्हनि खे पाण उहो ई बिना लहसुन प्याज जो भोग लॻायूं था। उन्हनि खे चऊं था निर्विकारी, ऐं ख़ुदि पापी विकारी आदि ठही करे लहसुन प्याज आदि था खाऊं, ख़ुदि विकारनि में था वञूं। त जॾहिं असां उन्हनि खे पूजूं था, उनखे यादि था करूं, त असां बि त हुन ई धर्म जा आहियूं न। ऐं असांजे धर्म जो शास्त्र आहे गीता शास्त्र। तॾहिं त पाण गीता पढ़ूं था, लेकिन पाण खे इहो ई न पतो आहे कि गीता कहिड़े धर्म जो शास्त्र आहे ऐं असांजो असली धर्म कहिड़ो आहे। इन करे परमात्मा हाणे अची करे पाण सभिनि भारतवासियुनि खे जगाए थो कि जागो, पंहिंजे धर्म खे पहचानो, पंहिंजे धर्म जे शास्त्र खे पहचानो। मां वरी खां उहो सचो सचो गीता ज्ञान ॾियण आयो आहे, जंहिंसां हिन दुनिया में आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थिए थी। हाणे हिन कलयुगी दुनिया में अनेक धर्म जेका आहिनि ये सभु हुन समय न हूंदा। सतयुग में सिर्फ़ु तव्हांजो ई धर्म हूंदो। पहिरियों तव्हां सिर्फ़ु भारतवासी ई हिन दुनिया में हूंदव, ॿिया धर्म वारा द्वापर युग खां हूंदा। त तव्हां भारतवासी केॾा महान आहियो न। तॾहिं त भारत जी एॾी महिमा आहे, भारतवासियुनि जी एॾी महिमा छो आहे? छो जी भारतवासी सभी धर्मनि खां वॾा आहिनि। पंहिंजो जेको धर्म आहे उहो सभिनि खां वॾो आहे। पाण सभिनि जा पूर्वज आहिनि, वॾा अर्थात पूर्वज। ॾिसो, सभु धर्म द्वापर खां आहिनि न, ऐं पाण हिते सतयुग खां था रहूं, त पाण सभिनि खां वॾा थियासीं न। लेकिन हाणे पाण अहिड़ा कंगाल पतित छो थिया आहियूं? छो जो पाण पंहिंजे धर्म खे भुलियो आहे, धर्म जी रीति रस्म खे भुलियो आहे, पंहिंजे बाप खे भुलियो आहे।
उहो ॾिसो पंहिंजे क्राइस्ट खे यादि था करनि न, पंहिंजे इब्राहिम खे, बौद्धी खे, शंकराचार्य खे, गुरु नानक खे मञनि था, यादि करनि था। भले उन्हनि खे उन्हनि जे धर्म स्थापक बि चई परमात्मा खे यादि करो, निराकार खे यादि करो, त बि पंहिंजे धर्म में त टिकल आहिनि न। पर पाण भारतवासी कॾहिं हेॾे था वञूं, कॾहिं होॾे था वञूं, दर दर धक्का था खाऊं। जब छो जी पाण पंहिंजे धर्म खे न पहचानंदा आहियूं न, धर्म जी रीति रस्म ते हलूं त पाण खे एॾो दुख न थिए। बाक़ी धर्म वारनि में एतिरो दुख न आहे जेतिरा भारतवासी दुखी आहिनि। छो जी भॻवान देवी देवताउनि जी केॾी ग्लानी कई अथनि। परमात्मा जी उन्हनि खे सतयुग स्वर्ग जी दुनिया स्थापन करे ॾेई वियो हुयो 5000 साल पहिरियों, हाणे वरी ॾे करे थो। ऐं पाण उनखे पत्थर टिकर कण कण में कच्छमा चौतार में ठोके छॾियो आहे। श्री लक्ष्मी श्री नारायण राधे कृष्ण सतयुग जा रहवासी आहिनि। कृष्ण खे द्वापर में ठोके छॾियो, कृष्ण जे मथां केॾा कलंक लॻाया। राम जी सीता चुराए छॾी, त इहे कलंक लॻाया आहिनि न पाण पंहिंजी ई वॾनि जंहिंजे राज्य में असां रहंदा हुआसीं उन्हनि जी केतिरी ग्लानी कई आहे। उनजे राज्य में असां केॾो सुख शांति ॾिठो हुयोसीं। तॾहिं त लक्ष्मी खां पाण हर दिवाली ॾींहुं कामना कंदा आहियूं न, असांखे धन ॾे। छो जी महालक्ष्मी असां लक्ष्मी नारायण जे राज्य में असां वटि धन हुयो, उन्हनि जी दुनिया में अथाह धन हुयो, सभिनि जो सोने हीरे जा महल हुया। तॾहिं त पाण उन्हनि खे हर साल यादि था करूं कि असांखे धन ॾे। अहिड़े ऊचे देवी देवताउनि जे राज्य में रहण वारा पाण आत्मा आहियूं, उन्हनि जे जीवन कहानी खे नथा ॼाणूं, पोइ उन्हनि जे लाइ ग्लानी बि केॾी था करूं। हिन करे ई बाबा चए थो तव्हां पाप आत्मा ठही आहियो, दुखी थी आहियो। हाणे बाबा अहिड़े कंगाल भारतवासियुनि खे वरी खां साहूकार ठाहिनि। छो जी भारत वासी ही सतयुग में स्वर्गवासी हुया, हाणे वरी खां बाबा असांजे मथां रहम करण आयो आहे। पाण बि त बाबा खे सॾु कंदा हुआसीं न, अचु असांजे मथां रहम कर, असां पापी थी विया आहियूं, असांखे क्षमा कर। हाणे क्षमा जो सागर परमात्मा बाप सर्व आत्माउनि खे क्षमा करण आयो। हिन करे उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे पंहिंजे बाप सां गॾु रहो ऐं पंहिंजे जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त थियो। दैवी गुणनि जी धारणा करो। ये ड्रामो त ठहियल ई आहे, ये ड्रामो कॾहिं बि चेंज न थी सघंदो आहे। असां चऊं न हिन ड्रामे में थोरी बदिली थी वञे, परंतु बाबा चए थो कि ये ड्रामो जीअं ठहियल आहे ईअं हूबहू 5000 साल में फिरंदो ई रहंदो आहे। हिन में कुझु नयो न आहे। हाणे जीअं पाण वेठा आहियूं 5000 साल पोइ हीअं ई वेही करे ॿुधंदासीं। हीअं न कोई सम्झे कुझु बदिली थी वञे। बाबा चए थो हिन ड्रामे खे बुद्धि सां हिनखे सम्झो। जेको बि हिन में हले थो इहे सभु कल्याणकारी ई आहे। 84 जे चक्कर खां तव्हां कॾहिं बि छुटिजी न सघंदा आहियो। असां चऊं कि असां हिन ड्रामा में अचो ई न, परंतु बाबा चए थो न, चाहे हिकु जनम बि अचिणो पवंदो लेकिन अचिणो त पवंदो ई सही। दुनिया त कॾहिं बि ख़तम न थींदी। गीता में भले लिखियलु आहे कि प्रलय थी वेंदी आहे, लेकिन बाबा चए थो प्रलय न थींदी आहे। भारत भूमि त सदा आहे ई। दुनिया कॾहिं बि रुकंदी न आहे, ख़तम न थींदी आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी ई रहंदी आहे न। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे जेको ज्ञान थो ॾियां, जेकी शिक्षा थो ॾियां न, हिन सां तव्हां सभिनि आत्माउनि जे मथां बृहस्पति जी दशा थी वेई। अगरि तव्हां सुठी रीति पढ़ाई करे लाइक़ु ठहींदव त तव्हांजी बृहस्पति जी दशा 21 जन्मनि ताईं क़ाइमु रहंदी। ऐं न पढ़ंदव त पोइ राहु जी दशा वापसि खां अची वेंदी आहे। तव्हां नापास थी वेंदासीं न। राहु जी दशा अर्थात पाण खे बुद्धि में सभु सम्झ में न ईंदो। इन करे श्री बाबा जेकी श्रीमत ॾे थो हुन ते सुठी रीति हलंदा हलो त पंहिंजे मथां सदा बृहस्पति जी दशा रहंदी। पाण सदा समझदार थी करे पंहिंजे जीवन में का ऊच पद पाईंदासीं। बाबा चए थो ये ॾाढी ऊची ते ऊची पढ़ाई आहे, इन करे कोई बि प्रकार जो बहानो न खपे हिन में। अॼु ईअं थी वियो, अॼु छा थी वियो। भॻवान पाण खे ऊचे ते ऊची पढ़ाई कराए करे ऊचे ते ऊचो पद तो प्राप्त कराए न। पाण खे ऊचे ते ऊची कमाई थो कराए। ॾिसो हिकु जन्म जे लाइ माण्हू
सुबुह खां राति ताईं केतिरी भागा दौड़ी कंदा आहिनि, केतिरी महिनत कंदा आहिनि। हिते परमात्मा पाण खे गारंटी थो ॾे कि अगरि तव्हां मूंखे यादि कंदव, मुंहिंजे ज्ञान रत्ननि खे ॿुधंदव, सम्झंदव, जीवन में धारण कंदव, जेतिरो ॿियनि खे ॿुधाईंदा वेंदव ओतिरो तव्हांजी 21 जन्मनि जे लाइ वेठे वेठे कमाई थी थिए। तव्हांखे वेठे वेठे तव्हांजी जन जन्मांतर जे पापनि सां तव्हां मुक्त था थियो। भक्ति मार्ग में पाप धोइण लाइ माण्हू केतिरी दूर दूर यात्राउनि ते वेंदा आहिनि, दर्शन करण लाइ केॾी परे परे यात्राउनि ते वेंदा आहिनि। हिते परमात्मा पाण खे सहज रीति चए थो कि तव्हां घर वेठे काथे बि वेठा आहियो, कीअं बि वेठे वेठे बि तव्हां मूंखे यादि करे पंहिंजे पापनि सां मुक्त थी सघंदा आहियो। तरीक़ो छा आहे? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो। बाबा चवनि था तव्हांखे महिनत करण जी आदत पइजी वई अथव न, हिन करे मां तव्हांखे एतिरो सहज उपाय थो ॿुधायां त ॿारनि खां उहो बि नथो पुॼे। बाबा चए थो मूंखे यादि करे तव्हांजा जन जन्मांतर जे पापनि सां मुक्त थी वेंदव, दैवी गुणनि जी धारणा थींदी, तव्हांजी 21 जन्मनि जी कमाई थी थिए, जेतिरो तव्हां ज्ञान ॿुधंदव, मनन कंदव, ॿियनि खे ॿुधाईंदव। त केॾी सहज रीति पाण खे कमाई कराए थो न। बाबा चए थो सतयुग में न भक्ति हूंदी न धंधो हलंदो, छो जी सभिनि वटि पंहिंजो पंहिंजो धन एतिरो हूंदो कि पंहिंजो जीवन 21 जन्मनि ताईं बिना कुझु करे वेठे वेठे खाईंदा पींदा ऐं सभु कुझु कंदा। हुते जेके जेकी चीज़ हूंदी वो लेन देन जे रूप में, भई तव्हांखे इहो अथव त तव्हां ईअं ॾियो, तव्हां ईअं ॾियो, इन रीति सभु सिस्टम हलंदो। हुते जीअं हिते महिनत थिए थी पढ़ाई करण में, धंधे दौरी में, पंहिंजा पाप धोइण में, भक्ति करो, यज्ञ करो, तप करो, पाठ करो, पूजा करो, व्रत करो, ये बि इन में बि त महिनत आहे न। ॾिसो इहे बि माण्हू हिकु टेंशन जे रूप में कंदा आहिनि कि पाठ करो, ये पूजा करो, न त कुझु थी न वञे, हिन करे करो, छॾो, बसि थी वियो। त इहे बि कमु लाइण थियो न। टेंशन में तव्हां सभु कुझु करो था, भॻवान खे बि यादि इन करे था करनि माण्हू कि न कंदासीं पाठ त कहीं किथे कुझु ग़लति न थी वञे, इन करे पहिरियों पाठ त करो, पूजा त करो। त बाबा पाण खे हिन सभिनि ॻाल्हियुनि खां छुड़ाए थो, लेकिन उहो कॾहिं छुटंदियूं? जॾहिं पाण हाणे पंहिंजी आत्मा में शक्तियूं भरंदासीं न, परमात्मा खे निराकार रूप में यादि करे, तॾहिं त अॻियां जा 21 जन्म पंहिंजा वेठे वेठे बिना टेंशन, बिना दुख शांति, बीमारी, भ्रष्टाचार, बिना किसी कहिड़े बि विकारनि जे वश थी करे पंहिंजो जीवन हलंदो। 21 जन्मनि जी गारंटी बाबा चए थो। डॉक्टर त वरी बि थोरे समय जे लाइ गारंटी कंदो आहे कि इहो इलाज कराईंदव त एतिरो समय जे लाइ तव्हांजी बीमारी ठीकु थी वेंदी, पर परमात्मा त 21 जन्मनि जी गारंटी थो ॾे कि तव्हां मुंहिंजी राह ते हलंदव त 21 जन्म कॾहिं रोगी न थींदव। एतिरी गारंटी ॾियण वारो उहो ऊच ते ऊच सर्जन बि आहे न। परमात्मा चए थो मां सर्जन आहियां, तव्हांजा सभु दुख दूर करण आयो आहे। ॾिसो आत्मा ते कहिड़ियूं बीमारियूं लॻल आहिनि न। आत्मा जी कहिड़ी बीमारी आहे? उल्टो सुल्टो सोचणु, उल्टो सुल्टो ॻाल्हाइणु, ॿुधणु, या जेका बि बुरायूं संस्कार विकार आहिनि जेका बि आत्मा में, इहे सभु आत्मा में आहिनि। आत्मा ते इहे सभु बीमारियूं लॻल आहिनि। हाणे आत्मा जो डॉक्टर परमात्मा सर्जन थी करे पंहिंजी आत्माउनि खे ट्रीटमेंट ॾियण आयो आहे। जे बाबा जी हिकु हिकु ज्ञान जी ॻाल्हि पंहिंजी आत्मा जे लाइ दवाई आहे। तव्हांखे जेकी बि बीमारी अथव आत्मा में, उहे सभु पंहिंजी बीमारियां परमात्मा जे हिन ज्ञान रत्ननि खे यूज़ करे तव्हां मुक्त थी वेंदव। सभिनि खां वॾी दवाई आहे मनमना भव। जेतिरो जेतिरो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि कंदव, ओतिरो तव्हांजी आत्मा हिकदमि स्वस्थ हेल्दी थी वेंदी। स्वस्थ हेल्दी आत्मा छा? सदा ख़ुशि रहे, सदा सभिनि जे लाइ सुठो सोचे, सभिनि जे लाइ रहम करे, कल्याण जी ॻाल्हियूं सोचे, मुख सां कॾहिं बि उल्टो सुल्टो न ॻाल्हाए, न सोचे। एतिरी ऊची स्थिति पाण खे धारण करणी आहे। केॾो कमु करिणो आहे न। हाणे पाण कंहिंखे ॾिसूं जे पाण सां गॾु कुझु बुरो कयो हूंदो त उहो ई पुराणी ॻाल्हियूं बि सभु यादि अची वेंदियूं, त उहो सभु भुलिजणो आहे।
हुनजे लाइ परमात्मा खां पाण खे शक्ति पंहिंजे अंदरि धारण करणी आहे। त ईअं सम्झी करे पंहिंजे पाण खे हाणे सर्व पुराणे दुनिया जी पुराणी ॻाल्हियूं स्वभाव संस्कारनि सां मुक्त करो। हाणे असां नई दुनिया में वञूं था त नया स्वभाव संस्कार नई ॻाल्हियूं सोचो त तव्हां सदैव सुख शांति में रहंदा। बाबा चवनि था कि ये ज्ञान और योग जी तलवार भी आहे न, इनखे अगरि साथ रखंदव त सदैव पवित्र रहंदव। बाबा आयो ही आहे पवित्र दुनिया जी स्थापना करण। ॾिसो कंहिंजी बुद्धि में अगरि हेॾा वेॾा जी कोई ॻाल्हि घुमंदी आहे न त हुनखे घड़ी घड़ी झुटका ईंदा आहिनि, उबासी ईंदी आहे। जेका क्लास में सम्झो तव्हां पढ़ाई था पढ़ो या कोई बि कमु था करो, तव्हांखे घड़ी घड़ी झुटको अचे थो या उबासी अचे थी, मतिलबु बुद्धि काथे ॿी काथे भटके थी। उबासी थकावट जी निशानी हूंदी आहे न। ॾिसो धंधे में मनुष्य कमाई करे त राति जो 1-2 बजे ताईं बि उहो हुनखे उबासी न ईंदी, छो जी सॼो ध्यानु हुन में लॻल हूंदो न। हिते पाठ था करूं, भक्ति था करूं, बाबा जो ज्ञान था ॿुधूं, या ॿार पढ़ाई आदि कंदा आहिनि त स्कूल आदि में उबासी ईंदी आहे, छो जी हुन चीज़ जो कदर न आहे न। कदर न हूंदो आहे त पोइ हेॾे होॾे बुद्धि भटकदी रहंदी आहे। त बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि खे सम्झो, मां तव्हांखे केतिरो ऊंचो खज़ानो थो ॾियां जंहिंसां तव्हां हेॾा मालामाल थी वेंदव। इन करे उबासी ऐं थकावट त कॾहिं बि न अचणी खपे। अगरि तव्हां उबासी ॾींदा रहंदव, हेॾे होॾे ध्यानु वग़ैरह थींदव त तव्हां पंहिंजे घाटो था करो न। हाणे 21 जन्मनि जे लाइ पाण खे बाबा खज़ानो थो ॾे, ऐं असां हेॾे होॾे पंहिंजो ध्यानु करे हिन इहो ईअं थो करे हेॾे होॾे पंहिंजी बुद्धि खे भटकाए करे पंहिंजो समय बर्बाद था करूं। घर वेठे बाबा तव्हांखे एॾी ऊची कमाई थो करे, लेकिन ॿारनि खे एतिरो कदर न आहे, त पोइ तव्हांजी आत्मा जी बीमारियूं कीअं तव्हां मुक्त थींदव। महान रोगी आत्मा थी आहे न। हाणे माण्हू त शरीरनि जी बीमारी था ठीकु कनि। बाबा चए थो पहिरियों तव्हां पंहिंजी आत्मा खे ठीकु करो। ॾिसो कोई बीमारी हूंदी आहे उहो वधंदी छो आहे, छो जो सोचंदा आहियूं ज़्यादा, सोच सां बि त बीमारी वधंदी आहे न। त हिन करे पंहिंजी सोच खे सुधारो, जेकी तव्हांजी आत्मा में जेकी सोच शक्ति अथव उनखे सुधारंदव त तव्हांजो शरीर बि तंदुरुस्त रहंदो। हिन करे बाबा कंहिंखे ठीकु करणु आयो आहे, कंहिंजो इलाज करणु आयो आहे, पाण सभिनि आत्माउनि जो इलाज करणु आयो आहे। बाबा चए थो ॾिसो मरदे समय बीमारी में चिलाईंदा आहिनि न, लेकिन बाबा त हाणे पाण खे एतिरी अविनाशी दवाई थो ॾे कि सत्य में 21 जन्म पाण जॾहिं शरीर छॾंदासीं त बि ख़ुशी ख़ुशी शरीर छॾंदासीं। असांजी आत्मा अमर थी वेंदी, स्व इच्छा सां शरीर छॾंदी। एतिरी ऊची दवाई पाण खे बाबा ज्ञान ॾे थो, त हिन ज्ञान खे सुठी रीति सम्झो कि भॻवानु असांखे छा ॾियणु आयो आहे। पहिरियों त असां कॾहिं अहिड़ो ज्ञान ॿुधो न हुयोसीं, लेकिन हाणे इहे केरु थो चए घड़ी घड़ी कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। छो थो चए, छो जी पंहिंजे शरीरनि जो बि जेकी बुद्धि अटकी पई आहे न, हुन शरीर देह सां पंहिंजी कहिड़ी बि दैहिक रूप में पंहिंजी की न दृष्टि वञे, न पंहिंजी कंहिंमें कंहिंजी देह में पंहिंजी बुद्धि अटकी। त हाणे निराकार आत्मा खे परमात्मा खे यादि करे निराकार रूप में पंहिंजी आत्मा खे तंदुरुस्त ठाहिण लाइ पाण खे बाबा घड़ी घड़ी थो चए कि हाणे निराकार परमात्मा खे यादि करो। देह धारण सां बुद्धि योग छॾो। तव्हांजी एम ऑब्जेक्ट अथव ई देवी देवता जीअं ठहिण, ईअं ई पाण खे ठहिणो आहे न। देवी देवता जीअं ई ठहिणो आहे त ओड़ा पाण खे गुण संस्कार आदि बि हिते ई धारण करणा पवंदा न त हुते थोरी पाण धारण करे सघंदासीं। हिते ई पाण खे ठहिणो आहे। माण्हुनि खे त इहो बि न पतो आहे कि राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। त बाबा केॾी राजयुक्त ॻाल्हि पाण खे ॿुधाइनि था कि इहे ई देवी देवता जो बचपन आहे, राधे कृष्ण लक्ष्मी नारायण जो बचपन आहे। पोइ स्वयंवर खां पोइ उन्हनि जो नाम बदिली थींदो आहे त राधे कृष्ण थींदो आहे।
बाबा हाणे यूनिवर्सिटी भी खोली अथई त हॉस्पिटल भी खोली अथई। यूनिवर्सिटी में पाण पढ़ाई था पढ़ूं, हॉस्पिटल में आत्माउनि जो इलाज परमात्मा थो करे। जीअं अन्न खाईंदव ओड़ो ही तव्हांजो मन थींदो। त जॾहिं भी भोजन करो त परमात्मा खे यादि करे भोजन खे दृष्टि ॾियो परमात्मा जी यादि में, त उहो भोजन भी शुद्ध ऐं ताक़तवर थी वेंदो आहे। पोइ हुनखे ग्रहण करो त तव्हांजी आत्मा जा वीचार भी सुठा थी वेंदा। मांस ख़रीद करण वारो ऐं विकिरण वारो, ऐं अगरि कोई मांस खाराए थो, पाण त सोचो त इहो मांस खाईंदो आहे त इहो बुरो आहे, लेकिन बाबा चए थो जेको विकिणे थो, जेको खाराए थो ऐं जेको ख़रीदे थो उहो भी पाप जा भागी ठहींदा आहिनि न। हिन करे हाणे अहिड़ो भी कोई भी अहिड़ो कमु न करो। ऐं कोई भी अगरि अहिड़ी कोई बुरी ॻाल्हि थी भी वई, तव्हांजे मन में कोई बुरो वीचार अची वियो, मुख सां कुझु ग़लति चयो, कर्म कुझु कयो, त तुरंत पतित पावन बाप खे ॿुधायो। पतित पावन बाप सां कोई भी ॻाल्हि खे छिपायो न। सर्जन सां छिपाईंदव त बीमारी छुटदी कीअं? शरीर जा रोग सभु पाण खे डॉक्टर पुछंदो आहे न, पूरी जानकारी वठंदो आहे तव्हांखे किथे सूरु अथव, छा खाधव, कीअं कयो। उहो ई परमात्मा भी पंहिंजी आत्मा जो इलाज करण आयो आहे। इन करे पंहिंजे मन में कहिड़ा कहिड़ा वीचार था हलनि, कीअं कीअं वीचार था हलनि, कंहिंखे ॾिसूं था त कहिड़ा वीचार था हलनि, मुख सां पाण कीअं कहिड़े तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहियूं, कमु कीअं कंदा आहियूं, ॾिसंदा छा आहियूं, ये सभु परमात्मा सर्जन खे ॿुधायो त पंहिंजी दृष्टि वृत्ति कृति सभु परिवर्तन थी। तॾहिं पाण सत्युगी देवी देवताउनि जीअं ठही सघंदासीं। त बाबा चए थो कि मूंखां कोई भी पंहिंजी ॻाल्हि छिपायो न। जॾहिं भी समय मिले पंहिंजे बाप खे सभु कुझु ॻाल्हियूं ॿुधायो त बाबा पाण खे सही राह ॾेखारे सघंदो आहे। छो जी बाबा आयो ही आहे कंहिंखे ठीकु करणु, आत्माउनि खे ठीकु करणु। त हिन करे बाबा सां कुझु भी छिपाइणो न आहे। रावण जी मथे हली हली करे पाण केॾा दुखी पतित थी विया आहियूं, कंगाल थी विया आहियूं न। बाबा चए थो मां तव्हांखे एतिरो धन ॾिनो हुयो, उहो सभु धन काॾे वियो तव्हांजो? ॿार चवंदा आहिनि तव्हांखे ढूंढदे ढूंढदे ख़तमु थी वियो। भक्ति मार्ग में भी त केॾो धन लॻंदो आहे न। भक्ति में भी भॻवान खे ई ढूंढदा हुयासीं न। हाणे बाबा चए थो हाणे मां मिली वियो न तव्हांखे, हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो, मुंहिंजी मत ते हलो त तव्हांजे जीवन में सुख शांति अचे। सुख शांति चैन आदि इहो हूंदो ई आहे स्वर्ग में। दुख त आहे ही हिन दुनिया में। तव्हांजी बुद्धि खे हाणे मां स्वच्छ ठाहिणा आहियो। पहिरियों मलेश थी वई हुई न, हाणे मां तव्हांखे स्वच्छ बुद्धि ठाहिणा आहियो। त परमात्मा खे यादि करे पंहिंजी बुद्धि खे स्वच्छ सुखदाई ठाहिणो। अच्छा मीठे मीठे सिकीले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे स्मृति जो स्विच ऑन करे सेकंड में अशरीरी स्थिति जो अनुभव करण वारा प्रीत बुद्धि ठहो। जाते प्रभु जी प्रीत हूंदी आहे हुते प्रभु जो चाहींदो आहे असां करण लाइ तयार आहियूं। त अगरि तव्हांखे प्रभु सां प्रीत अथव त प्रभु त अशरीरी आहे, त पाण खे भी अशरीरी ठहिणु ॾाढो आसान हुजे। अशरीरी ठहिणु हिकु सेकेंड जे खेल जे समान हुजे। छो कि परमात्मा निराकार आहे न। हाणे उन सां मिलण लाइ पाण खे भी पंहिंजो देह जो भान भुलिजणो पवंदो। देह खे त्यागणो न आहे। भक्ति मार्ग में त माण्हू पंहिंजी बलि चढ़ंदा हुया, देह खे बलि चढ़ाईंदा हुया, लेकिन बाबा चवनि था कि मां तव्हांजी देह खे छा कंदमि? तव्हां पंहिंजे देह जे भान खे भूले करे मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे, त तव्हां मूंसां मिली सघंदव। बाबा चवंदा आहिनि जीअं स्विच ऑन कंदे ई अंधकार समाप्त थी वेंदो आहे न, ईअं ई जेतिरी तव्हांजी बुद्धि खे मूंसां प्रीत हूंदी त प्रीत बुद्धि ठही करे स्मृति जो ऑन करो।
कि मां हिन देह जी दुनिया खां न्यारी हिकु चैतन्य शक्ति आत्मा आहे। त आत्मा सम्झदे से ई परमात्मा बाप जी यादि अची वेंदी। मुख सां बाबा चवण में बि टाइम लॻंदो आहे, लेकिन स्मृति त सेकंड जी ॻाल्हि थी वेंदी आहे न। त बाबा शब्द भी पुरानी दुनिया खे बुलाइण जो हिकु आत्मिक बॉम्ब हो। बाबा खे यादि, चलो तव्हांखे उहो स्मृति वारो नथो सम्झ में अचे त कम से कम मुख सां बाबा त चई सघंदा आहियो न। बाबा मतिलबु मुंहिंजी आत्मा जो बि परमात्मा। त बाबा शब्द चईंदे ई पाण खे हिन दुनिया खे पाण भुलिजी सघंदा आहियूं। स्लोगन आहे, देह भान भी हिकु मिट्टी जो बोझ आहे। हिन देह भान जी मिट्टी खां बोझ खां परे रहो त पाण छा ठही वेंदासीं, डबल लाइट फ़रिश्ता। अच्छा।